मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व क़ाला अल्लाहु तआला सब्बिह इस्म रब्बिकल अअला अल्लज़ी ख़लक़ फ़सव्वा वल्लज़ी क़द्दर फ़हदा वल्लज़ी अख़रजल मरअा फ़जअलहु गुसाअन अहवा सनुक़रिउक फ़ला तंसा इल्ला मा शाअ अल्लाह इन्नहु यअलमुल जहर व मा यख़फ़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल उलमाउ वरसतुल अंबिया। व क़ाला अलैहि सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। व क़ाला अलैहि सलातु वस्सलाम मा अस्फ़ल मिनल कअबैनि मिनल इज़ारि फ़िन्नार। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जो अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं तव्हांखे पैदा कयो, जंहिं मूंखे पैदा कयो। अल्लाह उहा ज़ात आहे जंहिं आसमान खे बुलंद कयो, ज़मीन खे अल्लाह ताला हिकु आराम जी ऐं वेहण जी इंसान जे लाइ अल्लाह ताला जॻह मुक़ररु कई। उन अल्लाह इन ज़मीन जे मथां फ़सुलनि खे आबाद कयो। फ़सुल जे आबाद थियण सां अल्लाह ताला इंसाननि खे बि आबाद कयो। उन अल्लाह मुख़्तसिर ज़िंदगी जे लाइ तव्हांखे मूंखे वजूद ॾेई करे हिन दुनिया जे तरफ़ मोकिलियो आहे। दुनिया इंतिहाई नंढी हिकु ज़िंदगी आहे। दुनिया जे अंदरि दुनिया जी ज़िंदगी बिल्कुलु मामूली ज़िंदगी आहे। हमेशा वारी ज़िंदगी जेकी आहे उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। उन ज़िंदगी खे कंहिं क़िस्म जो कोई ज़वाल न आहे, कंहिं क़िस्म जो कोई उनजे अंदरि टेंशन न आहे, कंहिं क़िस्म जो कोई उन ज़िंदगी जे अंदरि वबाल न आहे, बल्कि उहा हिकु पाक ज़िंदगी आहे, जन्नत वारी ज़िंदगी, इंतिहाई पाक ज़िंदगी ऐं सुकून वारी ज़िंदगी आहे। दुनिया वारी जेकी ज़िंदगी आहे इन ज़िंदगी जे अंदरि सुकून न आहे। दुनिया वारी ज़िंदगी जे अंदरि सुकून न आहे। बिलफ़र्ज़ कंहिं बंदे खे अगरि सुकून मिली बि वञे, आरज़ी सुकून आहे। उन सुकून खे दवाम न आहे, उन सुकून खे हमेशगी न आहे, बल्कि अल्लाह ताला जंहिं बि इनामात जो वाइदो आख़िरत में कयो आहे उहा ज़िंदगी, उन जो सुकून, उन जी राहत कुझु साल न हलंदी, बल्कि अल्लाह ताला फ़रमाए ख़ालिदीन फ़ीहा, उहा हमेशह तव्हां सां गॾु रहंदी। इन जो मिसाल असां दुनिया जे अंदरि बयानु कयूं। दुनिया जे अंदरि अल्लाह ताला इंसान खे तमामु शयुनि सां नवाज़ियो आहे। दुनिया में अल्लाह ताला इंसान खे तमामु शयुनि सां नवाज़ियो आहे। अल्लाह ताला औलाद सां नवाज़ियो आहे, अल्लाह ताला घर वारनि सां नवाज़ियो आहे, अल्लाह ताला पैसे सां नवाज़ियो आहे, अल्लाह ताला जॻहियुनि सां नवाज़ियो आहे, अल्लाह ताला ज़मीन सां नवाज़ियो आहे। अल्लाह ताला दुनिया जे एतबार, दुनिया जी ज़रूरत जे एतबार सां इंसाननि खे अल्लाह ताला सवारनि सां बि मालामाल करे छॾियो आहे। हाणे इहे सभु शयूं इंसान जी ज़रूरतूं आहिनि ऐं इहे शयूं इंसान खे दुनिया में जेको मिली रहंदियूं आहिनि। हाँ याद रहे तो ये जेके शयूं आहिनि इन्हनि खे ज़वाल दुनिया के अंदर तकड़ में लगंदो आहे।
इन शयुनि खे ज़वाल जेको आहे फौरी तौरु लॻंदो आहे। दुनिया जे अंदरि अलाह ताला औलाद ॾिनी, औलाद खे फौरी तौरु जेको आहे ज़वाल अची वेंदो। अलाए केतिरा जेके वालदेन दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि उन्हनि जी औलाद जेको आहे मरी वई। अलाए केतिरा वालदेन, याने इन 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 ॻाल्हियुनि मां मालूम थिए पियो त हे दुनिया जेकी आहे हे रहण जी जॻह न अथव। दुनिया में अलाह ताला जेकी बि शइ तव्हांखे अता कंदो उहा हमेशह तव्हां सां न हलंदी, उनखे ज़वाल फौरी तौरु आहे। औलाद पैदा थी 10-12 साल उनजी उमिरि थी, 10-12 साल खां बाद में उनजो जेको आहे इंतकाल थी वियो, उहो मरी विया, दुनिया खां मरी विया, ख़तमु थी विया। हिकु औलाद वई, 2 औलाद वई, तमामु अहिड़ा वाक़िया जो पीउ माउ दुनिया जे अंदरि मौजूदु 10-12 औलाद हुई, उन्हनि खे अॻ में मौत अची वियो। यानी इन तमामु जेको आहे वाक़िअनि खां मालूम थिए पियो त दुनिया जेकी आहे रहण जी जॻह न आहे, इनखे फ़नाइयत आहे। हाणे असां ॿिए टॉपिक ते अचूं वरी। अहिड़ी तरह अलाह ताला दुनिया जे अंदरि हर हिकु मुस्लमान खे घरवारी अदा कई आहे, पर इहा बि आर्ज़ी, इहा बि आर्ज़ी हली करे तव्हां खां कंहिं मौक़े ते तलाक वठी वञे त उहो तव्हांजी निकाह खां त वई न, फ़ारिग़ थी वई, वञी करे ॿिए कंहिंजी ज़ाल थींदी। यानी इहा औरत बि आर्ज़ी, इहा घरवारी बि आर्ज़ी, जंहिं घरवारी करे बंदो कूड़ ॻाल्हाईंदो आहे, 2 नंबरी कंदो आहे, धोखेबाज़ी कंदो आहे, यानी इहा बि तव्हां सां तमामु घणो साथ न ॾेई सघंदी। हल ठीकु आहे, जेकॾहिं तलाक न थिए, 2 नंबर ते मलकल मौत अचे, घरवारी मरी वई, मामिलो ई जेको आहे ख़लास। यानी घरवारी बि हमेशह उहो नथी हली सघे। अचूं असां 3 ॻाल्हि ते, दुनिया जो माल, जंहिंजे करे तव्हां बि दौड़ में लॻा पिया हो, मां बि दौड़ में लॻो पियो आहियां। दुनिया जो पैसो माल, हाणे ॾिसूं इहो केतिरो टाइम मां सां गॾु थो हले। इहो पैसो ॿुधाईंदो आहे त मां केतिरे टाइम ताईं तोसां गॾु आहियां। जेसि ताईं तूं दुनिया में आहीं त मां तोसां घणो टाइम हलियुमि न, उन टाइम ताईं तोसां मां घणो हली सघंदो जेसि ताईं तुंहिंजी हयाती आहे। पर इहो मुमकिन न आहे त तुंहिंजी सॼी हयाती सां मां तोसां गॾु हलां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो तूं दुनिया जे अंदरि मौजूदु हूंदी, पर मां ॿिए जॻह ते हलियो वेंदुमि। हे दुनिया जो पैसो आहे, कॾहिं बि जेको आहे तव्हां सां गॾु सचाई इख़्तियार न कंदो। दुनिया जो माल, इनखे बि जेको आहे ज़वाल अलाह ताला ॾेई छॾियो आहे। तमामु वॾा पैसे वारा हुयव, तमामु वॾा तव्हां वटि महलत हुया, पैसा हुया, बिल्डिंगूं हुयूं, अचानक बंदो जेको सुञो थी वियो, इहे सभु शयूं लुटिजी वियूं। मालूम थियो इन शयुनि खे बि दुनिया जे अंदरि इंसान खे जेके मिलियूं आहिनि इनखे ज़वाल आहे। हाणे अचो साईं 4थी ॻाल्हि ते, तव्हांजी जाइदाद, तव्हांजी प्रॉपर्टियूं, उन्हनि खे बि ज़वाल। तव्हां हिकिड़ो बहितरीनु घरु ठारायो दुनिया जे अंदरि, बहितरीनु घरु ठारायो, हाणे साईं घर जीअं तामीरात करायो। हाणे बिल फ़र्ज़ अगरि कोई बि बंदो तव्हांजे मथां जबर न करे, तव्हांजे मथां कब्ज़े करण जी कोशिशि न करे, इहो बाद में बि तव्हां खां हथ खां निकिरी वेंदो। छाजे करे? मौत आयो, इहो वञी करे तव्हांजे पुट जी मिल्कियत थी। ठीकु आहे, तव्हांखे मौत न आयो, 100 साल गुज़री चुको, इहो 100 साल जे अंदरि एॾी वॾी बिल्डिंग बिल्कुलु बोसीदा थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। इहा छित वहणु शुरू थी वेंदी, ब्लॉक जेको हेठि हलियो वेंदो ऐं भितियूं किरण ते अची वेंदियूं। इन शइ खे बि सही सवाल। ऐं अहिड़ी तरह तव्हांजी जेकी अलाह ताला तव्हांखे फ़सुल ॾिना, बाग़ात ॾिना, सर उन्हनि खे बि ज़वाल, उन्हनि खे बि ज़वाल। तमामु तव्हांखे ज़बरदस्त बनी हुई, बहितरीनु तव्हांजी ज़मीन हुई, इहा ज़मीन जा मालिक अॼु तव्हां आहियो, सुभाणे हिन ज़मीन जो मालिक ॿियो कोई थींदो। हे इनखे ज़वाल। तव्हांखे सवारियूं हुयूं बहितरीनु, जेको तव्हांखे कारियूं हुयूं, मोटरसाइकिलियूं हुयूं, तव्हांखे हेलीकॉप्टर हुया, हाणे साईं इन्हनि खे बि ज़वाल। कुझु टाइम खां बाद में तव्हां इन जा मालिक न, वञी करे ॿियो को मालिक थींदो। हे तमामु शयूं इंसाननि खे अलाह ताला अता करे पियो दुनिया जे अंदरि, पर अलाह ताला ॿुधाए छॾियो त इहा हमेशह तव्हां सां गॾु बिल्कुलु बि न हलंदी। मतां इन शयुनि जे करे मां अलाह जी गुस्से खे खणो, मां अलाह जे गुस्से खे खणो, ऐं मां अलाह जी नाराज़गी खे खणो, ऐं हमेशह जहन्नम में हलिया वञो। हे अलाह ताला ॿुधायो त हे तमामु जेके शयूं तव्हांखे ॾियूं पिया, हे तव्हांजी औलाद, तव्हांजूं घरवारियूं, तव्हांजो माल, तव्हांजी मिल्कियत, इन तमामु शयुनि खे, दुनिया जे तमामु मता खे, माल ऐं सामान खे अलाह ताला फरमायो ज़वाल अथव। इन माल खे ज़वाल आहे। मतां इन जे गुरूर में अची करे अलाह खे जेको नाराज़ कयो। हे सभु शयूं दुनिया जूं, दुनिया जी हर हिकु शइ खे ज़वाल। अहिड़ी तरह दुनिया जे मुक़ाबले में अलाह ताला आख़िरत खे बयानु कयो। छा खे बयानु कयो? अलाह ताला जन्नत खे बयानु कयो।
जन्नत खे बयानु कयो त अल्लाह ताला जीअं जो उन जी अल्लाह ताला तारीफ़ बयानु कई, उन जे महलात जी अल्लाह ताला तारीफ़ बयानु कई, उतां जी औरतुनि जी अल्लाह ताला जॾहिं तारीफ़ बयानु कई, उतां जी इज़त जी अल्लाह ताला जॾहिं तारीफ़ बयानु कई, अहिड़ी तरह अल्लाह ताला उन जे हुस्न जी जॾहिं अल्लाह ताला तारीफ़ बयानु कई त अल्लाह ताला ईअं न फ़रमायो त दुनिया वांगुरु थोरो टाइम ॾींदोमांव, ईअं ख़ुदा न फ़रमायो। अल्लाह ताला ईअं फ़रमायो ख़ालिदीन फ़ीहा, इन जन्नत जे अंदरि तव्हां हमेशह रहंदव, उन महल जे मथां कोई बि कब्ज़ो न कंदो, उन महल खे कोई बि जेको आहे ज़वाल न लॻंदो। दुनिया जे वॾे वॾे बंगले खे रंग छणी पवे, सॼो जेको हुस्न डरी वेंदो, बंगले खे पाए लॻे बिल्कुलु ख़तमु। जन्नत में जेके शयूं मिलंदियूं उनखे ज़वाल आहे ई न। अल्लाह ताला उनखे तमामु ज़वाल खां पाक करे छॾियो आहे। अहिड़ी तरह दुनिया जे अंदरि जेकॾहिं थोरी घणी इज़त मिली वञे, थोरी घणी जेकॾहिं इज़त मिली वञे, इन इज़त खे बि जेको आहे डैमेज पहुचंदो आहे, बंदे जी इज़त जेकी लही वेंदी आहे। अहिड़ी तरह जेको बंदो जन्नत में पहुतो न, अल्लाह ताला जेकी इज़त ॾिनी, इहा इज़त पूरी ज़िंदगी ताईं हलंदी रहंदी, पूरी ज़िंदगी। जन्नत में जंहिंजो एंट्री थी, साईं मौत बिल्कुलु ख़तमु, कंहिं क़िस्म जो तव्हांजे मथां मौत ईंदो ई न। दुनिया में ख़ौफ़ थींदो आहे, दुनिया में ख़ौफ़ थींदो आहे। को बंदो अगरि हक़ ॻाल्हाइण जी कोशिशि करे न, पोइ त इहो ख़ौफ़ थींदो मथां यार सुभाणे मूंखे माराइनि छॾे, तमामु वॾो पैसो थी वञे, बंदो परेशान थी वेंदो आहे, यार पहिरियों त मां सुञो हुयुमि, ग़रीब हुयुमि, हाणे मथां को मूंखे पैसनि जे चकर में को माराइनि छॾे, त बंदे जो खोपड़ी जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि फिरंदी आहे त मौत आहे जंहिंखां मूंखे डिॼणो पए थो। ऐं हर हिकु बंदो इन शइ खे लाराईंदो आहे, हर हिकु बंदो। त अल्लाह ताला ॿुधाए छॾियो जन्नत में जीअं जो तव्हांजी एंट्री थींदी, अल्लाह ताला फरमायो कंहिं क़िस्म जो कोई मौत न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मौत न आहे। दुनिया में मौत जो ख़ौफ़ थींदो आहे, बंदो मरी न वञे, जेकॾहिं अगरि पैसो बि हुजे, माल बि हुजे, मथा बि हुजे, घरवारियूं बि हुजनि, औलाद बि हुजे, हा जाइदाद बि हुजे, दुनिया जे अंदरि हुकूमत बि हुजे, हिकिड़ी शइ बंदे खे हैरान करे छॾींदी आहे, हिकिड़ी शइ बंदे खे इंतिहाई परेशान कंदी आहे। उहो छा हूंदो आहे? उहो अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो कल्ला इज़ा बलगति तराकी, जंहिं टाइम तव्हांजी गर्दन जे मथां मौत ईंदो, इन शइ खां तव्हां बि लारायो थो, मां बि लारायां थो। इहा हिकु अहिड़ी शइ आहे जेकी असांजे तमामु इज़त खे, तमामु माल खे, तमामु मुसन खे, तमामु औलाद खे, तमामु घरवारनि खे बिल्कुलु असां खां अलॻि करे छॾींदी आहे। इहो छा आहे? इहो मौत आहे, इहो मौत आहे। मौत अची वियो, इन खां बाद में बंदे जो आख़िरत तरफ़ हाणे सफ़रु आहे, आख़िरत तरफ़ सफ़रु आहे। त अहिड़ी तरह जेको बंदो जन्नत में दाख़िल थियो, हाणे साईं कंहिं क़िस्म जो कोई मौत न आई। त अल्लाह ताला ईअं ई फरमायो फ़फ़िरु इलल्लाह, मां अल्लाह जे तरफ़ दौड़ लॻायो, ए इंसानो मां अल्लाह जे तरफ़ दौड़ लॻायो, मां अल्लाह जे तरफ़ जीअं जो दौड़ लॻाईंदव तव्हां इज़त ॾिसंदव, तव्हां सुकून जी हिकिड़ी ज़िंदगी ॾिसंदव। अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो मां बि ईअं चवणु चाहियां थो तमामु मुंहिंजा बंदा नेक मुतक़ी थी वञनि, ऐं जीअं जो नेक मुतक़ी थींदा, अल्लाह ताला फरमायो तव्हांजे लाइ हे सुकून वारी जॻह असां तयारु कई आहे, जंहिंखे जन्नत चयो वेंदो आहे, जंहिंखे जन्नत चयो वेंदो आहे। मैं भार दोस्तों, इन जे लाइ तमामु पैगम्बर दौड़ लॻाई, इंसाननि खे ॾींहं राति सम्झाईंदा रहिया। पोइ हर हिकु पैगम्बर जी ज़िंदगी मुख़्तलिफ़। नूह अलैहिस्सलाम तमामु वॾी ज़बरदस्त जेकी महिनत कई पंहिंजे टाइम जे अंदरि नूह अलैहिस्सलाम कई। कंहिं नबी खे अल्लाह ताला एतिरी उमिरि न ॾिनी। नूह अलैहिस्सलाम खे क़ुरान हकीम जेकी उमिरि बयानु कई, अल्लाह ताला फरमायो 50 साल खां घटि, 1000 साल, 50 साल जेकॾहिं सिर्फ़ु कढियोसि 950 साल, क़ुरान हकीम फरमायो एतिरी त उन दावत रुगो कई आहे। इन खां अलावा 100 साल मथे जेकी आहे इन जी ॿी उमिरि आहे नूह अलैहिस्सलाम जी। एतिरो टाइम कंहिंखे छिकियऊं? अल्लाह जी तरफ़ इंसाननि खे छिकियऊं त हे इंसान अल्लाह सां तालुक़ु बणाइनि, हे इंसान जनम खां बची वञनि। इन इंसाननि जो तालुक़ु आख़िरत सां बणिजी वञे, पर आख़िरत असां जी तव्हांखे नज़र नथी अचे। ॾिसो तमामु शयूं अल्लाह ताला गैब में रखे छॾियूं आहिनि, तमामु शयूं। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमा अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह ताला फरमायो गैब जे मथां यकीन कयो। उहे बंदा जेके ग़ैब जे मथां ईमान आणीनि था। हाणे ग़ैब आहे छा? ग़ैब मां पहिरियों बि तमामु
बयान में ॿुधाए चुको आहियां, ग़ैब उन शइ खे चइबो आहे जेको इंसान जे दुनिया जी अखि उन शइ खे न ॾिसे, उनखे ग़ैब चइबो आहे। जंहिंखे दुनिया जे इंसान जी अखि ॾिसी न सघे उनखे क़ुर हकीम ॿुधायो त ग़ैब चइबो आहे। अलाह जी ज़ात ग़ैब में आहे, जहन्नम ग़ैब में आहे, जन्नत ग़ैब में आहे, क़बर जो अज़ाब जेको आहे ग़ैब में आहे, तमामु फ़रिश्ता ग़ैब में आहिनि। अलाह ताला फ़रमायो असुली ईमान जी क्वालिटी आहे ग़ैब जे मथां ईमान आणणु। असुली पावरफुल जेको आहे न ईमान इतां ई त थींदो न, त जेको बंदो ईअं चवे त पोइ साढा 1,24,000 पैगम्बर थी गुज़रिया आहिनि, हालांकि तव्हां असां ॾिठा आहिनि, तव्हां असां मां कंहिं बंदे हिकिड़े बि न ॾिठा आहिनि। अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक इहा ॻाल्हि सादर थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक इहा ॻाल्हि सादर थी त पोइ 1,24,000 पैगम्बर थी गुज़रिया आहिनि जंहिं अलाह जी दावत हलाई। ऐं अल्हम्दुलिल्लाह असां अहले इस्लाम आहियूं, असां तस्लीम कयोसीं त यार नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कौल आयो आहे न इहो हक़ ऐं सची आहे। क़ुरानी हकीम में अलाह ताला फरमायो जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां आख़िरी नबी करे मोकिलियो आहे, हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त असां ॾिठो ई न आहे, पर असांजो ईमान आहे त हे क़ुर जेको असां वटि आहे, नबी जी हदीस जेकी आहे इहा हक़ ऐं सच आहे। हालांकि अलाह खे त असां ॾिठो ई न आहे, अलाह खे कंहिं ॾिठो आहे? अलाह खे कंहिं बंदि ॾिठो आहे भला सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे? हिन पूरी काइनात में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमामु उम्मत मां कंहिं उम्मती अलाह खे न ॾिठो आहे? कंहिं बि उम्मती, सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॾिठो आहे। इन खां बाद में अलाह ताला फरमायो ग़ैब जे मथां ईमान आणणु, यानी हिकिड़े मुस्लमान जी इहा क्वालिटी थियणु खपे जेको चवे थो मां किताब जे मथां ईमान थो आणियां, ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आहे त उन बंदे जो इन ते बि ईमान हुजे त हिन पूरी काइनात में अलाह आहे। ऐं जेकॾहिं कोई चए थो अलाह न आहे त उहो भले चवे त मां मुस्लमान आहियां, भले चवे त मां जेको किताब जे मथां ईमान आणियां थो, पर इहो बंदो मुस्लमान न आहे। सभ खां पहिरियां इन शइ जो इक़रार करिणो पवंदो त हिन काइनात जे अंदरि अलाह आहे। हे असांजे ज़माने जे अंदरि, असांजे सिंध जे अंदरि जेके बेवकूफ़ हिकिड़ो जेको क़ौम परस्तुनि जो हिकिड़ो टोलो आहे, जंहिंजो कमु ई सिर्फ़ु इहो ई आहे, सिर्फ़ु उनजो कमु इहो ई आहे, उहो इस्लाम जे मथां सिर्फ़ु जेको आहे बकवास करण लाइ बीठा आहिनि, उनजो ॿियो को कमु ई न आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि दोहिरायां थो, ॻाल्हि जेको आहे ज़िमेदारी सां कंदो, ऐं ॻाल्हि जेको नोट करे तव्हां ॿुधो बि सही। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन प्लेनेट अर्थ ते जीअं आया, इन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो क़ुर जेको आहे पब्लिक ताईं पेश कयो। अलाह जो किताब जेको आहे पब्लिक ताईं पेश कई, त अहिड़ी तरह उन ज़माने में जेकी पब्लिक हुई त उन्हनि खे जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर ॿुधायो न, त उन्हनि जो असुली जेको टकर हो न उन किताब सां हुयो, अलाह जी किताब सां। पोइ उन्हनि पंहिंजो दुश्मन माज़अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बणाए छॾियो। छाजे करे? इहो क़ुर पेश जेकॾहिं को करे पियो न, उहो अलाह जे नबी जी ज़ात करे पई। अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां तमामु वॾा एतिराज़ उथायूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़अल्लाह मजनून आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शाइर आहे। हालांकि असुली जेकी दुश्मनी हुई न उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न हुई। हुननि चयो त हे जेको किताब आयो आहे न, इन किताब निज़ाम खे चेंज थो करे, इहो किताब असांजी तमामु वॾी ख़्वारी खे बयानु थो करे। हाणे किताब पेश केरु पियो करे? पेश करे पियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात। असुली दुश्मनी अलाह सां, ऐं साम्हूं टकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो। अलाह जे नबी दुनिया खां विया, सहाबा क़ुर पेश कयो, सहाबा क़ुर पेश कयो, त अहिड़ी तरह सहाबा जे ज़माने में जेके सहाबा सां टकर लॻण में शुरू थी विया, त उनजी असुली दुश्मनी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां हुई, ऐं निशानो सहाबा खे बणायूं, निशानो कंहिंखे बणायूं? सहाबा खे। त हुननि जे पेट में असुली जेको मरोड़ हुई न, उहा कहिड़ी हुई? उहा इन निज़ाम जे मुतलिक़ हुई त हे क़ुर छाजे खां पेश थो थिए, हे बार बार इहा रट छो थी लॻे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त सहाबा खे साम्हूं निशानो बणायूं। असुली दुश्मनी अलाह सां, असुली दुश्मनी कंहिंसां? नबी सां। अहिड़ी तरह सहाबा हिन दुनिया खां विया, ताबाईन आया, इहो ई सिलसिलो हलंदो रहियो। अहिड़ी तरह इहो सिलसिलो हिन ज़माने ताईं हलंदो अचे थो, हिन ज़माने ताईं। अगरि जेकॾहिं पेश क़ुर हकीम कोई मौलवी कंदो त मुल्लो आहे, फितनेबाज़ आहे, हा साईं, दहशतगर्द आहे। हाणे मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, यकीन कयो इन मुलनि सां इन क़ौम परस्तनि जी दुश्मनी न आहे, बिल्कुलु न आहे। हे टारगेट हिननि खे बणाइनि था,
हे साम्हूं मुल्लो आहे, हे फितनेबाज़ आहे, हे जेको हीअं आहे दहशतगर्द आहे। हिननि खे असुली जेकी पेट में मरोड़ आहे उहा इन किताब मुक़दस नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मुतलिक़ आहे, ॿियो कुझु बि न आहे, ॿियो कुझु बि न आहे। असुली हिननि खे पेट में सूरु इहो ई आहे। हिन ज़माने ताईं असांजे सिंध जे अंदरि इहो जेको टोलो हलंदो अचे थो, हमेशह एतिराज़ सिर्फ़ु जेको आहे मुला जे मथां ऐं मौलवियुनि जे मथां, सदाईं जेको ॾाढ़ी पटको उन्हनि खे जेको ज़बान में आहे, हे यार मुला हीअं आहिनि, मुला हीअं आहिनि। असुली हिननि खे जेकी मरोड़ आहे उहो दीन इस्लाम खां नफ़रत आहे, ॿियो कुझु बि न आहे। हिन टाइम जेके फितना जेको आहे तमामु वॾा फैलाइनि था, ॾिसो असांखे हैरानगी थिए थी त हे माक़बल में जेको वाक़ियो थियो, जंहिं बंदे गुस्तागी कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में, ऐं उनजी इहो कम बि जेको आहे हुकूमत पाणी कयो आहे, ऐं मां चवंदो अल्हम्दुलिल्लाह इहो हुकूमत ई कयो आहे, इहो शुकुर थियो त हुकूमत ई कयो। कंहिं मौलवी कंहिं आम जेको मुस्लमान कयो, जेकॾहिं आम को मुस्लमान करे न, पोइ वरी ॾिसो था केतिरा माण्हू निकिरनि था ऐं केतिरा उथनि था। इहो कमु जेको कयो बि हुकूमत, इन खां बाद में असुली जेको आहे रूप उन्हनि जो पोइ ज़ाहिर थियो। इन्हनि बेहया ऐं बेग़ैरतनि खे जेके ज़ाहिरी तौर में ॻाल्हि था कनि, असांखे इस्लाम सां मोहबत आहे, इन्हनि खे हिकु जेको आहे न, हिकु मलून बंदो जेको नज़र आयो त उनजी ताईद में लही पिया, पर उन्हनि खे बिल्कुलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो हिकिड़ो बि गमु न थियो, हिकिड़ो बि जेको टेंशन न थियो। हे तमामु क़ौम परस्त, हे लही पिया इन ॻाल्हि ते त यार हे जेको आहे हिन बंदे सां ज़ुल्म थियो आहे, हे नाजाइज़ थी आहे, खामखा हिन खे मारे वियो आहे, हालांकि हुनजी सेम आई डी खां ई अॻु तोई न हली, गुस्तागी हली। मूंखे हैरानगी लॻे थी त कहिड़े क़िस्म जा ज़ालिमूं तव्हां मुस्लमान आहियो, तव्हांखे हिकु आम बंदे खे एतिरी फ़ोक़ियत आहिनी, ज़ालिमूं तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे न ॾिठो। ऐं असांखे ॿुधायो वञे थो यार ॾिसो केतिरा जेको आहे हे मौलवी हज़ार जेको जज़्बाती आहिनि, जज़्बात। मां ॻाल्हि इहा कयां थो, ठीकु आहे, तव्हांजी जज़्बात हिते असां ई ॾेखारियूं था। मां चवां थो इहे ई अल्फाज़ मां सिंधी कंहिं क़ौम परस्त लाइ ॻाल्हायां, पोइ ॾिसो तव्हां जज़्बाती न थियो। तव्हांजा जेके अकाबरीन, जेके बिलफर्ज़ GM सईद लाइ मां इहे अल्फाज़ ॻाल्हाया, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे बारे में ॻाल्हाया, हिकिड़े मलून, पोइ ॾिसां तव्हां ख़ामोश थी करे वियो। GM सईद जहिड़ा लखे किरोड़े अबू बकर सिद्दीक़ जी जूती जे जेका हेठां मिटी जेकी लॻल आहे न, उन जे बराबरि बि न आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अञा अॻिते आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अञा जेको ताज़ीम वारी ज़ात आहे, वॾी मुक़दम आहे। पर हे तव्हांजो जेको अकाबरीन आहे न, जंहिं तव्हां पुष्ट ते हलो था, उनजी हैसियत अल्लाह जो कसम साहबी जेको आहे परे जी ॻाल्हि आहे, ताबईन उन जे जूते जे बराबरि बि न आहे। असां उन जे मथां इहो को अल्फाज़ लिखूं, पोइ ॾिसां तव्हां चुप करे वियो। अजीब क़िस्म जा हिन टाइम जेको माण्हू आहिनि, इहे केरु, इहे अक्सर मुलैद हिन टाइम बि हिन बंदे जी जंहिं अगरि ताईद कई आहे न, तव्हां वञी करे रिसर्च कयो। मां दावा सां हिकिड़ी ॻाल्हि थो कयां, इन जी जंहिं बि ताईद कई आहे सभु क़ौम परस्त सिंधी अथव, टोटली, जंहिंजो मज़हब सां कोई तालुक़ु आहे ई न। चए साईं असां इंसानियत जो जेको दर्स ॾियूं था, इंसानियत जो वॾे में वॾो जंहिं दर्स ॾिनो आहे न, उहो हिन पूरी काइनात में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। उनखां वधीक इंसानियत कंहिंखे ख़बर हूंदी? ऐं हिन टाइम असांखे सम्झाइनि था। माण्हुनि खे ॿुधाइणु चाहियां थो, तव्हांजे पीउ ॾाॾे खां असां बहितर जेको ॼाणूं था, जेके असांखे क़ुर जो आयतूं ॿुधाईंदा यार हे जेको आहे न, हे फितनो कजे बि न, इख़लाक़ के दायरे में रहिजे, अमुन जो जेको पैगाम ॾिजे। मां चवां थो तव्हांजे पीउ ऐं ॾाॾे खां हिन ज़माने जा अहले इल्म मौलवी ज़्यादा ॼाणींदा। छाजे करे? असांजो उन घराने सां तालुक़ु आहे, असांजो उन शख़्सियत सां तालुक़ु आहे जंहिंजे घर में फौरी तौरु वही ईंदी हुई। असांखे जेको आहे इस्लाम, तव्हांजे पीउ ॾाॾनि खां असां बहितर इस्लाम ॼाणूं था, ऐं जंहिंजे पोयां हलनि था, जेके मूंखे हैरानगी लॻी त जेके हे क़ौम परस्त अहिड़ा जेको आहे, हे बदबख़्त आयत हिकिड़ी पढ़ी क़ुर जी, चए क़ुर जी आयत आहे, क़ुर जी हिकिड़ी आयत पढ़ी करे पब्लिक खे बेवकूफ़ बणाइणु चाहे पियो। हिन जेको मांझी जेको आहे फ़क़ीर आहे, को जंहिंखे इस्लाम जी बिल्कुलु टू द पॉइंट का ख़बर ई न आहे। जे क़ुर हकीम अल्लाह ताला फरमा अल इंसानु सिरी व आना सिरूहु, अल्लाह जो कसम आहे, इहा जेकी इबारत हिन पढ़ी आहे,
अल्लाह जो कसम आहे कंहिं बि क़ुर जी आयत न आहे, न ई कंहिं सीपर में आहे। अहिड़ा जाहिल ऐं बेवकूफ़ आहिनि, अहिड़ा जाहिल ऐं बेवकूफ़ आहिनि। चए हे अल्लाह ताला क़ुर हकीम में फरमायो त इंसान मुंहिंजो राज़ आहे, मां इंसान जो राज़ आहियां। हे अहिड़नि खे जेको आहे इन्हनि अकाबिर बणायो आहे। मां वरी बि इहा ॻाल्हि कयां थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात हिन पूरी काइनात में असांजो कोई बि अज़ीज़ न आहे। हिन पूरी काइनात में कोई बि असांजे लाइ ताज़ीम वारो न आहे सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात जे। हे पेश थो कनि यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरा वॾा इख़लाक़ वारा हुया, तव्हां कहिड़े क़िस्म जा को मौलवी आहियो? अल्लाह जे नबी केतिरनि जेको काफ़रनि खे माफ़ु करे छॾियो। हे असांखे ॿुधाईंदा दर्स ॾींदा आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एतिरा इख़लाक़ जो अल्लाह जे नबी अलाए केतिरनि काफ़रनि खे जेको आहे माफ़ु करे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां गंदु उछलियो वियो त बि अल्लाह जे नबी उनखे माफ़ु करे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हमिलो थियो त बि अल्लाह जे नबी उनखे माफ़ु करे छॾियो। अल्लाह जे नबी जे मथां कंहिं तोहीन कई, अल्लाह जे नबी उन्हनि खे बि माफ़ु करे छॾियो। हे असांखे मिसाल था ॾियनि, हे असांखे मिसाल था ॾियनि। अल्लाह जो कसम आहे जेसि ताईं अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो, जेसि ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सब्र जो अल्लाह ताला हुकुम कयो, तेसि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो। इन खां बाद में जॾहिं अल्लाह ताला हुकुम ॾिनो ऐं मको जेको आहे फ़तह थियो ऐं जंहिं बि नबी जे बारे में गुस्ताई कई उन्हनि तौबा बि कई बाद में। इन खां बाद में तबी जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे माफ़ु न कयो, अल्लाह जे नबी उनखे क़त्ल करायो। छाजे करे अल्लाह जी तोहीन ऐं रसूल जी तोहीन हिकु नॉर्मल ॻाल्हि न आहे, हे तमामु वॾी ॻाल्हि आहे। जेसि ताईं इस्लाम में इब्तिदा हुयो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम हुयो, अल्लाह जे नबी इंतकाम न वरितो। इस्लाम जीअं जो अॻिते तरक़ी में आयो ऐं जंहिं जे बंदनि बाद में गुस्ताई कई न, तव्हां ॾिसो तारीख़ जे अंदरि, तव्हां ॾिसो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया ऐं अहिड़ी तरह अबू बकर सिद्दीक़ जी हुकूमत आई। उन ज़माने में मुस्लिम कज़ब दावा कई नबूअत जी ऐं माज़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोहीन कई त अबू बकर सिद्दीक़ कहिड़ो रिएक्शन कयूं? अबू बकर सिद्दीक़ त इहो रिएक्शन कयूं, अबू बकर सिद्दीक़ उन मुंडी लाहे छॾी, सहाबा खां मोकिले करे उन जिस्म खां जेको उन दर्द धार करे छॾियूं ऐं ॿुधायूं त हे फ़ैसिलो थींदो आहे जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोहीन कंदो आहे। हे असां इहो ई फ़ैसिलो कंदा आहियूं, असां इहो ई इंतकाम वठंदा आहियूं। त हिन ज़माने जे अंदरि इहे क़ौम परस असांखे जेको आहे दीन इस्लाम न सेखारनि। इन जे पीउ ॾाॾनि खां असां जेको आहे ज़्यादा इस्लाम सिखूं था ऐं असांखे चवंदा तव्हां जल्दबाज़ जेको आहे मौलवी आहियो। यार जॾहिं मामिलो अल्लाह जो ईंदो, जॾहिं मामिलो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात जो ईंदो, पोइ उन टाइम हक़ीक़त में असां जेको आहे जज़्बात थींदासीं। हक़ीक़त में असां जेको आहे जज़्बात थींदासीं। मां तव्हां खां पुछा करणु चाहियां पियो, कंहिं बि हिन मजमे में तव्हां सभु वेठा आहियो, अगरि कोई बि बंदो तव्हांजे पीउ खे घटि वधि ॻाल्हाए ऐं गार ॾे, तव्हां कहिड़ो उनजे लाइ रिएक्शन खणंदव? तव्हां ईअं चवंदव साईं मां माफ़ु थो कयां? तव्हां ईअं चवंदव? अल्लाह जो कसम हलाली पुट जी इहा निशानी हूंदी आहे, हिलाली पुट जी इहा निशानी हूंदी आहे त उहो पंहिंजे पीउ जो फौरी तौरु बदिलो वठंदो आहे। ऐं यादि रहे त असां पंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिलाली उम्मती आहियूं। हा, असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को बि अल्फाज़ जेको आहे अगरि ईंदो न, हर्फ़ ईंदो न, असां बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। इहा हिलाली उम्मती जी हिकिड़ी क्वालिटी आहे, इहा हिकिड़ी सिफ़ात आहे त नबी जी तोहीन जेको आहे असां बिल्कुलु बर्दाश्त न कंदासीं। हे मामला हासकारी ॾिसो, पब्लिक खे बेवकूफ़ बणाइनि था। साईं हे ID जेको आहे हैक थिए थी सिंध जे अंदरि, हे इन जे करे जेको तोहीन थिए थी। इहो बेवकूफ़ वञी करे ॿिए कंहिंखे बणायो, इहो बेवकूफ़ वञी करे ॿिए कंहिंखे बणायो। ID सिर्फ़ु जेको आहे सिंध जे अंदरि जेको हैक थिए थी, बसि ID सिर्फ़ु जेको सिंध जे अंदरि हैक थिए थी, ॿिए हंधि किथे बि दुबई में नथी थिए, सऊदी अरब में बि नथी थिए, अमेरिका में बि कंहिं जी नथी थिए। हे सिर्फ़ु सिंध में अंदरि जेको आहे ID हैक थिए थी। वॾी ॻाल्हि हैरानगी लॻे थी त इहा जंहिंजो ID हैक थिए थी न, हैक थिए थी, इन में कोई GM सईद खे गारियूं नथो ॾे, कोई ज़रदारी खे घटि वधि नथो लॻे, कोई इमरान ख़ान खे जेको घटि वधि नथो ॻाल्हाए, कोई सिंध जे भोतारनि खे घटि वधि नथो ॻाल्हाए। हैरानगी इन खां लॻे थी अड़े ज़ालिमो, सिर्फ़ु इहा ID जेकी हैक थिए थी सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात ते टारगेट छो? ॻाल्हि थोरी सम्झण जी आहे, ॻाल्हि थोरी सोचण जी आहे।
जेकॾहिं बिल फ़र्ज़ कोई कंहिं बि बंदे आई डी हिकु ई त उन में सिर्फ़ु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां टारगेट छो? इन मां मालूम थिए थो जेकी तव्हांजी गलाज़त अंदरि हुई न इन खे ख़ुदा हिन टाइम ओपन करे पियो, ज़ाहिर करे पियो। ऐं यादि रहे त अल्लाह ताला अहिड़नि बंदनि खे अल्लाह ताला हमेशह जेको ज़लील कयो आहे। जेको बि नबी जो गुस्ताख़, अहिड़ी तरह अल्लाह जो गुस्ताख़, क़ुर जो गुस्ताख़, इस्लाम जो गुस्ताख़, अल्लाह ताला उनखे हर हिकु ज़माने जे अंदरि ज़लील ख़्वार कयो आहे, भले केतिरो बि उहो लिकंदो रहे। ऐं इंशा अल्लाह अल्लाह ताला उनखे मज़ीद अञा अॻिते ज़लील कंदो रहंदो। त इहो फितरो जेको असां वटि तमामु वॾो आम थो हले त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी तौहीन आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकी गुस्ताख़ी आहे त उहा कंहिं बि सूरत में जेको असां क़बूल न कंदासीं। ऐं तमामु जेके हे गुस्ताख़ियूं हलनि थियूं, जेके बि गुस्ताख़ियूं हलनि थियूं, इहो वञी करे तव्हां रिसर्च कयो, हे अक्सर क़ौम जा जेको दानिश्वर अथव, अक्सर इहे दानिश्वर, मां कहिड़नि जो इन टाइम नालो खणा, हे पोइते जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पोइ माक़बल में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकी गुस्ताख़ी थी उहो केरु हुयो? शौकत संजराणी आहे केरु? क़ौम परस्त, सिंधी क़ौम परस्त। इन खां बाद में वरी तौहीन थी कुझु टाइम खां बाद में सूफ़ी लियाकत, केरु आहे? सिंधी क़ौम परस्त। दावा सां ॻाल्हि कयां थो, मेंबर ते ॻाल्हि ग़लति कंदुमि भला, ॻाल्हि रिकॉर्ड थिए थी, मां हलाईंदुमि मीडिया ते। ॿिए नंबर ते गुस्ताख़ी थी सूफ़ी लियाकत, हे केरु? हे क़ौम परस्त। टे नंबर ते गुस्ताख़ी थी हे अमर जलील, जेको हिन जो वॾो आहे अमर जलील, हे अल्लाह जे बारे में तौहीन न कई, अल्लाह जे बारे में गुस्ताख़ी कई, हे केरु? हे क़ौम परस्त। ऐं अहिड़ी तरह जेको हाणे जनम रसी थियो आहे न, हे डिटेल में पोइ थी लहो, चङी तरह मालूमात वठो, रीज़न पुछा कयो हिननि खां, पोइ हिते ॾिसो इहो आहे केरु, यकीन कयो इहो क़ौम परस्त, सिंधी क़ौम परस्त। अगरि न निकिरे, जेकी सज़ा तव्हां मूंखे ॾियणु चाहियो मुंहिंजे मथां क़बूल आहे। ऐं अहिड़ी तरह इन्हनि खे जेके फॉलो कनि था, मां उनखे ॿुधाइणु चाहियां थो, बेशर्मो तव्हां कहिड़ी ज़बान सां तव्हां चओ था असां मुस्लमान आहियूं? हिकिड़े पासे चवंदा असां अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियूं, नबी सां असांखे मोहबत आहे, असां मुस्लमान, ऐं ॿिए पासे अहिड़नि बंदनि जी ताईद छो था कयो? अहिड़नि बंदनि जी ताईद मां ॿुधाइणु चाहियां थो त जेके बि इहे तौहीन थियूं आहिनि, जेके बि हिन टाइम इन मलून शहनवाज़ जी ताईद में आहिनि न, इन मां कोई हिकिड़ो बंदो थिए जंहिं ॿुधाए त साईं इहे एॾियूं सारियूं तौहीन थियूं आहिनि, असां उनजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो हुजे, बिल्कुलु कुझु बि न। इन खे फॉलो बि उहे ई बंदा कनि था। हे असुली जेके मुलहिद, जेके माण्हुनि खे सिर्फ़ु इहो ई दर्स ॾींदा आहिनि, कंहिं क़िस्म जी काई जन्नत न आहे, कंहिं क़िस्म जो कोई जनम न आहे, अल्लाह जी ज़ात जेके हे मुल्ला ॿुधाइनि था, हे सभु कुझु धोखो आहे, हे सभु कुझु अल्लाह न आहे। हे दर्स इहो ॾींदा आहिनि पाण में त अल्लाह आहे ई न, अल्लाह जो माज़अल्लाह हिन दुनिया में वजूदु ई न आहे। हे दर्स जेको आहे पंहिंजी पब्लिक खे ॾींदा आहिनि, ऐं अहिड़ी इन जी शाइरी, अहिड़ा इन जा कोल जेके माज़अल्लाह कुफ़रीअ जेको जुमिला आहिनि इन जा, जॾहिं बि ॻाल्हाईंदा का न का रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताई कंदा, अल्लाह जी गुस्ताई का न का कंदा। इहे छाजे करे त हे उन्हनि जो ई नसल हलंदो अचे थो, उन्हनि जो नसल अचे थो त हे सिंध जेकी हुई न, हे माक़बल में हे हिंदुनि जी अक्सीरत हुई। हिन में हे सिंध असुली जेकॾहिं असां हिन जी हिस्ट्री मिलूं था न त हे मुस्लमान जी पहिरियों न हुई, सिंध मुस्लमाननि जी न हुई पहिरियों। हा, जॾहिं हिते ईमान आयो, इस्लाम आयो, अहिड़ी तरह पोइ जेको आहे हिंदुनि जो ख़ात्मो थियो, पोइ गैर मुस्लमान जो ख़ात्मो थियो, पोइ अची करे मुस्लमान जेको आहे अक्सीरत में थी विया। त हिननि खे उहा ई जेका मरोड़ो ऐं उहो ई पेट में हिननि खे सूर हिन टाइम में हलंदो अचे थो त हिते इस्लाम छाजे खां ग़ालिब थी वियो। मां वरी बि ॿुधायां थो त हे सिंध जेकी आहे न, कंहिंजे पीउ ऐं ॾाॾे जी सरज़मीन न आहे। हे सिंध जेकी आहे, हे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे, अल्लाह जे नबी जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे। अगरि कोई बि, असां वरी बि जेको अॻ में बि बयानु ॾेई चुका आहियूं, वरी बि अगरि कोई बि हिते तौहीन कंदो, उनजो असरु जेको अॻिते थींदो उहो असां पाण ई कंदासीं।
कंहिं बि सूरत में अल्लाह जी तौहीन, अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीन असां कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं, बिल्कुलु बि असां न कंदासीं। अगरि थींदो पोइ इहो फ़साद जेको उथंदो। ऐं मां ॿुधायमि त जेके बि अगरि इहे कनि था न, ख़ामोश अची वञनि, बाज़ अची वञनि, यकीन कयो न हिकिड़ो जूतो बि जेको न सही सघंदा। जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीन कनि था इन सिंध जे अंदरि लिखी करे न, जेके चवंदा असांजूं आइडियूं हेकिन, हिकिड़ो जूतो जेको आहे मुंहिंजो बर्दाश्त न करे सघंदा। असां जूता हणी करे तव्हांखे हितां निकाले कराईंदासीं। हे कंहिं हिंदुनि जी, ईसाइनि जी, यहूदियुनि जी सरज़मीन थोरी आहे भला, साईं ॻाल्हायो थोरो। हे कंहिं हिंदुनि जी भला सरज़मीन आहे? हे सिंध भला के यहूदियुनि जी सरज़मीन आहे? हे सिंध जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे। हिते कोई बि अगरि बकवास कंदो पोइ हुनजो अशर जेको आहे तमामु वॾो ख़राबु थींदो। दुनिया में त ज़लील थींदो, पर अल्लाह जी बारगाह में अञा वधीक जेको आहे ज़लील थींदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़नि शर पसंदि खे अल्लाह ताला या त हिदायत ॾे, न त अल्लाह ताला इन्हनि खे दुनिया जे अंदरि बि ज़लील करे, आख़िरत जे अंदरि बि ज़लील करे। अल्लाहु अकबर। साईं जेको गुस्ताख़ रसूल आहे उनजी सज़ा छा आहे? साईं सज़ा उनजी इहा ई आहे, उनजी सज़ा इहा ई आहे त उनजी गुस्ताख़ी जॾहिं साबित थी आहे न, उनजी गुस्ताख़ी उनजे मथां बिल्कुलु साफ़ ज़ाहिर थी आहे त उनखे सिर्फ़ु मारियो वेंदो। जंहिं बि अल्लाह जी गुस्ताख़ी कई आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताख़ी कई आहे, त उनजो ॿियो कमु ई आहे बसि उनखे सिर्फ़ु इहो ई उनजे मथां रिएक्शन कयो वेंदो। जीअं सहाबा जेको आहे इंतकाम वरितो, कंहिं बि बंदे गुस्ताख़ी कई अल्लाह जी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताख़ी कई त अहिड़ी तरह उनजो जेको कमु आहे न उनखे पंहिंजे अंजाम ते जेको आहे पहुचायो वेंदो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि यादि रहे त हे जेके बि गुस्ताख़ी कंदा आहिनि न, हे मुंहिंजी क्लिप रिकॉर्ड थिए थी, इहा कंहिं ज़माने ताईं हलंदी। जेको बि अगरि कंहिं इलाइक़े जे अंदरि, कंहिं मुल्क जे अंदरि, कंहिं बि शहर जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताख़ी कंदो आहे न, अल्लाह जो कसम आहे उहो पंहिंजे पीउ जो असुली पुटु हूंदो ई न आहे, उहो हरामी बंदो हूंदो आहे। उहो हरामी बंदो दलील मां रखंदो। हीअं मथां त साईं कीअं ॻाल्हि करे हले वियो, दलील आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी वलीद बिन मुग़ीरा हिकिड़ो शख़्स हुयो। अच्छा, वलीद बिन मुग़ीरा हिकिड़ो शख़्स हुयो, उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई त क़ुरान हकीम अल्लाह ताला उनजूं 10 ख़्वारियूं बयानु कयूं। त उन जॾहिं पाण में रिसर्च कई, उन ॾिठो त यार मां में हे बि ख़्वारी आहे, हक़ीक़त आहे मां में हे बि ख़्वारी आहे। उन 9 ख़्वारियूं पंहिंजूं तस्लीम कयूं त वाक़ई मां में हे फॉल्ट आहिनि। हिकिड़ो 10हों फॉल्ट अल्लाह बयानु कयो, कहिड़ो? अल्लाह ताला फरमायो इहो हरामी बंदो आहे। अल्लाह जे नबी फरमायो मुग़ीरा, ए वलीद बिन मुग़ीरा तूं हरामी आहे। छाजे करे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुस्ताख़ी। अल्लाह जे नबी फरमायो वञी करे तूं तहक़ीक़ करा। जीअं जो वियो पंहिंजी माउ वटि, उन माउ खे पहिरियों चई सही मूंखे ॿुधा, न त मां तोखे मारींदुमि। सही ॿुधा, छा हक़ीक़त में मां पंहिंजे पीउ जो पुटु न आहियां छा? उन माउ उनखे चए थोरो सबुरु कर, ॻाल्हि में ॿुध, तुंहिंजो पीउ जेको हुयो न उहो नामर्द हुयो। तुंहिंजो पीउ नामर्द हुयो, तुंहिंजे पीउ खे मिल्कियत तमामु वॾी हुई, मिल्कियत तमामु घणी हुई। त अहिड़ी तरह पोइ हाणे मां चयुमि त जीअं तुंहिंजो पिणे मरी वेंदो, इन खां बाद में इहा सॼी मिल्कियत ॿियो को खणी वेंदो। पोइ मां छा कयुमि, हिकिड़ो ॿकरी चारण वारे सां मां मुक़ररो कयुमि, उनखां तूं पैदा थियो आहे। यादि रहे त कंहिं बि ज़माने जे अंदरि, कंहिं बि इलाइक़े जे अंदरि अगरि कोई बि अल्लाह जी तौहीन कंदो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीन करे थो या तौहीन करण जो इरादो करे थो, उहो पंहिंजे पीउ जो हक़ी पुटु न हूंदो आहे, उहो हरामी बंदो हूंदो आहे। मां चवंदो कंहिं बि ज़माने जे अंदरि थियनि त तहक़ीक़ उन ज़माने में शुरू कयो। हिलाली बंदो कॾहिं बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन नाहे कंदो, अहिड़ी तरह अल्लाह जी तौहीन बि नाहे कंदो। हमेशह इहो जेको फेल हूंदो आहे, इहो हिकु हरामी बंदे जो हूंदो आहे। त मां चवंदो हिन सिंध जे अंदरि जेके बि अगरि आहिनि न, जेके बि गुस्साई कंदा आहिनि, केरु बि बंदो हुजे,
नालो जेको कंहिंजो न खणंदुमि, केर बि बंदो हुजे तहक़ीक़ उनजे बारे में करणु शुरू कयो, अलाह जो कसम इहो ई रिज़ल्ट निकिरंदो। अगरि न निकिरे मुजीब रहमान मुजरिम थींदो। छाजे करे हे ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि न आहे, हे ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आहे, इहा ॻाल्हि अलाह जी ॻाल्हि आहे। इहा ॻाल्हि मां बयान न कई आहे, असां अल्फाज़नि खे नकुल था कयूं। इहा ॻाल्हि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई आहे वलीद बिन मुगीरा जे बारे में, ऐं अहिड़ी तरह अलाह बयानु कई वलीद बिन मुगीरा जे बारे में। त उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोइन कई, अलाह जे नबी उनखे इहो ई जेको ॻाल्हि ॿुधाई ऐं हिन खां बाद में तहक़ीक़ कराई, हक़ीक़त में उहो नाजाइज़ औलाद निकितो, वलद हराम निकितो। हे अलाह ताला उन्हनि खे बदबख़्तनि खे दुनिया जे अंदरि अहिड़ी जेको सज़ा ॾेई छॾींदो आहे। साईं कंहिं बि नमाज़ी जे अॻियां अगरि नंढो ॿारु गुज़री वञे त छा उनजी नमाज़ फासिद थींदी या न थींदी? साईं नमाज़ी जे आॾो जेकॾहिं कोई बि नंढो ॿारु गुज़रे थो त उनजी नमाज़ जेकी आहे फासिद न थींदी। अगरि जेकॾहिं को वॾो बि गुज़री थो वञे न त बि तव्हांजी नमाज़ फासिद न थींदी। ॻाल्हि हिकिड़ी ज़हन रखे छॾियो। हा, बाक़ी वॾो जेको गुज़रे थो न उनखे गुनाह कबीरा मिलंदो। छा मिलंदो उनखे? उन गुनाह कबीरा मिलंदो। बाक़ी नंढो ॿारु खणी केतिरा दफ़ा बि आॾो नमाज़ जे तरफ़ गुज़री वियो न त नमाज़ जेकी आहे उहा फासिद न थींदी आहे। वॾो गुज़री वञे त बि जेकी नमाज़ फासिद न थींदी आहे। बाक़ी वॾो अकुलमंद आकिल बालिग औरत हुजे मर्द हुजे उहो गुज़री वियो, ॼाणी वाणी गुज़री वियो त इहो सख़्तु गुनाहगार थींदो। इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह जे नबी फरमायो नमाज़ी जे आॾो आकिल बंदो औरत ऐं मर्द बिल्कुलु न गुज़रनि। पोइ अलाह जे नबी फरमायो जेकॾहिं अगरि तव्हांखे इन जो गुनाह जो इल्मु थी वञे, तव्हांखे इन जी सज़ा जो इल्मु थी वञे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां 40 साल हिकु जॻह ते बीहण जे लाइ इंतज़ारु कंदव पर नमाज़ी आॾो गुज़र न कंदव। नमाज़ी आॾो गुज़र न कंदव। ॾिसो मस्जिद में जेकॾहिं नंढा ॿार अची था वञनि न त उहे जेकॾहिं आॾो गुज़रनि था कंहिं क़िस्म जो कोई टेंशन आहे बि न, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। जेकॾहिं नमाज़ी जे आॾो नंढो ॿारु जेको गुज़री वियो न नमाज़ फासिद न आहे थींदी। अहिड़ी तरह हा अहिड़े ॿार खे मस्जिद में आणियो, नंढे ॿारनि खे पंहिंजनि खे मस्जिद में आणियो पर केतिरा हुजनि जीअं उहो पेशाब ऐं पायखानो जीअं उनखे ख़बर पवे। ईअं न त अहिड़े हिकिड़े नंढे ॿार खे वठी अचो जेको पेशाब करे अहिड़ी तरह मस्जिद बिल्कुलु ख़राबु थिए, अहिड़े ॿार खे मस्जिद में बिल्कुलु न आंदो वेंदो। बाक़ी अहिड़े अकुलमंद ॿार खे आणियो मस्जिद में जेको पंहिंजी पलीती जो एहतियात करे सघे। ऐं इहो हे टेम आहे ॿारनि खे मस्जिद में आणींदा कयो। बाद माण्हू चवंदा आहिनि ॿारनि खे मस्जिद में न आणियो, त हिन टेम जेकॾहिं पंहिंजी औलाद खे मस्जिद में न आणींदव त इहो वञी करे ॿारु रुलंदो, रांदि खेॾंदो, बद अख़लाक़ी सिखंदो। त ॿारनि खे मस्जिद में आंदो वञे ताकी उहे तव्हांजे रुकू खे ॾिसनि, तव्हांजे सजदे खे ॾिसनि, तव्हांजे क़ुर जी तिलावत खे ॾिसनि त बंदो नंढो ॿारु उन तरफ़ ई माइल थींदो आहे। ॿारु जेको न अक्सर उन कम खे खणंदो आहे, पीउ जे ज़ुबान मां जेको जुमिलो निकिरंदो आहे न उन ते एतिरो अमल न कंदो आहे। पीउ जे ज़ुबान मां जेको जुमिलो निकिरंदो आहे न नंढो ॿारु उन ते एतिरो अमल न कंदो आहे। नंढो ॿारु जेको तव्हांजे किरदार खे ॾिसी करे हलंदो आहे, जेकी तव्हांजी चाल आहे ढाल आहे, जेकी तव्हांजी ज़ुबान इस्तेमालु थिए थी, जेको तव्हांजो तरीक़ो इस्तेमालु थिए थो, नंढो ॿारु उन खां मानूस थींदो आहे। उन खां जीअं माण्हू थींदो आहे पोइ पाण नंढो ॿारु उहो तरीक़ो जेको इस्तेमालु कंदो आहे। त नंढा ॿार जेकॾहिं अहिड़ा ॿार मस्जिद में अचंदा जेके पेशाब ऐं पायखाने बिल्कुलु न कंदा आहिनि ऐं बिल्कुलु दुरुस्त आहिनि ऐं सही आहिनि, वॾा आहिनि, इहे ॿार जेकॾहिं मस्जिद में अचनि था बिल्कुलु दुरुस्त अमल आहे साईं। इहे हिन टाइम मस्जिद में ईंदा, इहे वॾा थींदा पोइ बि मस्जिद में ईंदा। हाणे हिन टाइम जेकॾहिं अगरि मस्जिद खां धिका ॾेई उनखे कढंदव न इहे वॾा थी करे न ईंदा मस्जिद ते, न ईंदा, न ई नमाज़ ते ईंदा। हिन टाइम ॿारनि खे मानूस करिणो आहे। साईं हिकु शख़्स जी नौकिरी आहे जेको रोज़ानो 80 या 85 किलोमीटर पंहिंजे घर खां परे वेंदो आहे। छा उहो उते वञे ऐं सफ़र नमाज़ पढ़ी? साईं कोई बि बंदो जेकॾहिं अगरि नौकिरी आहे या ट्रेवल आहे 78 किलोमीटर ताईं कंहिं बि बंदे अॻिते सफ़रु कयो आहे, पोइ चाहे रोज़ानो वञे थो, चाहे रोज़ानो उहो वञे थो न त जीअं जो पंहिंजे शहर खां निकिरंदो, पंहिंजी फिना खां निकिरंदो, पंहिंजे शहर जी आबादी खां निकिरंदो ऐं हेठि 78 किलोमीटर घटि में घटि 78 किलोमीटर ताईं वञे थो या मथे केतिरो बि हुजे, इहो जीअं जो पंहिंजी फिना खां निकितो, पंहिंजे शहर खां निकितो, इहो अॻिते वञी करे सफ़र नमाज़ यानी कसर नमाज़ पढ़ंदो। उनजे लाइ शर्त आहे, उनजे लाइ शर्त इहो आहे त 15 ॾींहंनि खां घटि इरादो हुजे उनजे रहण जो, मथे हूंदो त पोइ इहो जेको आहे मुकमल नमाज़ पढ़ंदो। इरादो जेको आहे घटि हुजे, पर बाज़ औक़ात इअं बि थींदो आहे कंहिं बंदनि खे हूंदी आहे नौकिरी,
शहदाद कोट में वेठा आहिनि नौकिरी आहे सखर जे अंदरि, त हाणे साईं रोज़ानो ईंदा वेंदा आहिनि, रोज़ानो ईंदा वेंदा आहिनि, त जेके पंहिंजे शहर में नमाज़ मिली वञे न त उन नमाज़ खे मुकमल पढ़णो आहे, उन नमाज़ खे मुकमल पढ़णो आहे। हाणे अॻिते जेको वञे थो, जेके नमाज़ हुते मिलंदियूं न उन नमाज़ जे अंदरि कसर करणी आहे, पोइ चाहे उहा ज़ोर जी नमाज़ मिली वञे, उहा असर जी नमाज़ मिली वञे, उहा इशा जी नमाज़ मिली वञे। हे बाज़ औक़ात ईअं थींदो आहे, तमामु साथी जेको आहे ट्रेवल कंदा आहिनि, सफ़र कंदा आहिनि, रोज़ानो 100 किलोमीटर ताईं हेठि वेंदा आहिनि, वरी वापसी पंहिंजे घर ॾे वेंदा आहिनि। को बिज़नेस हूंदो आहे, को कारोबार हूंदो आहे, को नौकिरी हूंदी आहे, त उन सूरत में इहो ई कमु करिणो आहे। जीअं जो अगरि 78 किलोमीटर खां हेठि हलिया वियो त नमाज़ हाणे कसर करणी आहे, ऐं जेकॾहिं अगरि पंहिंजे घर में मोटी आयो, हाणे हिते जेके बि नमाज़ूं उहा बिल्कुलु ईअं पढ़णी आहे जीअं पंहिंजे महले में पढ़ी वेंदी आहे। साईं सफ़र नमाज़ घर खां निकिरण सां ई शुरू थींदी या 78 किलोमीटर पहुचण खां पोइ शुरू थींदी? साईं सफ़री नमाज़ तमामु साथी जेको आहे परेशान थींदा आहिनि। हाणे सफ़र त असांखे करिणो आहे, हाणे सफ़री नमाज़ असां शुरू कॾहिं कयूं? पंहिंजे घर खां ई शुरू कयूं या 78 किलोमीटर अॻिते पहुची करे पोइ सफ़र पढ़ूं? हे तमामु वॾो जेको आम जेको मसइलो आहे। सफ़र नमाज़ जो हद नेट शुरू कॾहिं थिए थी? मसलन तौरु मूंखे वञिणो हुजे सखर, हाणे हिन टाइम में जेको आहे नमाज़ जो टाइम थी वियो, हाणे त मां हिते आहियां, हाणे हे जुमे जी जेकी बिलफर्ज़ जुमो न आहे, ज़ोर नमाज़ आहे, हाणे हे ज़ोर जी नमाज़ मां हितां ई जेको आहे सफ़र शुरू कयां या सखर में पहुची करे पोइ शुरू कयां? हे माण्हू हिन में परेशान थिया। हाणे सफ़र शुरू थिए किथां? सफ़र जी हद आहे किथां? सफ़र जी हद यादि रहे त अगरि काॾे बि तव्हां हेठि वञो था जेको कम से कम 78 किलोमीटर आहे, सफ़र जी हद उतां शुरू थींदी जो तव्हांजे शहर जी आबादी ख़तमु थी वञे, तव्हांजे शहर जी फ़िना ख़तमु थी वञे। मां शहदाद कोट खां निकितुमि, सफ़र ते वञा पियो सखर, त हाणे मूंखे स्टार्ट सफ़र किथां करिणो आहे? मूंखे स्टार्ट करिणो आहे जितां शहदाद कोट जी आबादी ख़तमु थिए थी। हाणे तव्हांखे ख़बर आहे त साईं किथां थिए थी? साईं हिन पासे हुसैनी चौंका थिए थी, हिन पासे हुसैनी चौंका। साईं अॻिते जेको आहे हेॾां साम्हूं उमर शाह खां थिए थी। यार अॻिते त हाणे आबादी शहदाद कोट जी त आहे ई न, हाणे हिते वञी करे इहा हद ॿी वञी लॻंदी। त जेको आहे न पंहिंजे शहर जी फ़िना खां जीअं जो बंदो निकिरी वियो न, त हाणे अॻिते जेको बि अॻिते मरहलो अचे थो न उते सफ़र ई पढ़ंदो। पोइ चाहे 1 किलोमीटर अॻिते हलियो आहे, बसि 1 किलोमीटर अॻिते हलियो आहे न, पंहिंजे शहर खां निकिरी वियो 1 किलोमीटर अॻिते हलियो आहे, हाणे हिन बंदे खे हिते ई सफ़र पढ़णो आहे। वरी जीअं जो मोटी आयो त पंहिंजे शहर में दाख़िल न थियो आहे। बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे त असां उतां निकितासीं, हाणे असर जी नमाज़ आहे साईं, हाणे ॾिसो त शहदाद कोट में 2-3 किलोमीटर पता आहिनि, 2-3 किलोमीटर खां पोइ शहदाद कोट अची वेंदो। हाणे कोई बंदो शहदाद कोट खां 2-3 किलोमीटर पहिरियों ई असर जी नमाज़ खे कसर पढ़े थो, इहा कसर थी वेंदी। छाजे करे? त पंहिंजे शहर में दाख़िल थियो न आहे। पंहिंजे शहर में जीअं दाख़िल थींदो न पोइ जेको आहे उहो सफ़र बातिल थींदो, बाक़ी ईअं बिल्कुलु बि बातिल न थींदो। इन में नमाज़ कसर जेको आहे पढ़णी पवंदी। साईं सिगरेट या नसवार पीअण सां वज़ू फासिद थींदो आहे या न? साईं नसवार त पी बि न आहे, सिगरेट पीबो आहे, बाक़ी नसवार सां सिगरेट सां वज़ू जेको आहे फासिद न आहे थींदो। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? वज़ू सां ओछा नसवार सां ऐं अहिड़ी तरह सिगरेट सां वज़ू जेको आहे फासिद न थींदो आहे। हाणे कोई बंदो ख़ुशी न करे त यार नसवार जी इजाज़त मिली वई, वज़ू सिगरेट जी इजाज़त मिली वई, हाणे जेको असां पीअंदा अथऊं, यादि रहे वज़ू फासिद बिल्कुलु न थींदो आहे। बाक़ी इन बदबू खे ज़ाइल करणु इंतिहाई लाज़िम आहे। मस्जिद में जेकॾहिं अचे थो न कोई बंदो त वज़ू त न आहे पियो, बाक़ी जेकॾहिं इन ई दॿो वारे वात सां, ॻाल्हि थोरो ओपन कजे न साईं, इन दॿो वारे वात सां जेकॾहिं अगरि मस्जिद में आयो, मकरूह अमल आहे, बुरो अमल आहे, नमाज़ थी वेंदी पर नमाज़ जेकी आहे उहो नापसंदि थींदी। ॾिसो इस्लाम में हुकुम आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कचो बसर खाई करे, जे हदीस जो मफ़हूम आहे, कचो बसर खाई करे मस्जिद में न ईंदा कयो। छाजे करे? उन मां हिकिड़ी बदबू पैदा थींदी आहे ऐं फ़रिश्तनि खे तकलीफ़ पहुचंदी आहे। छाजे करे? फ़रिश्ता पाण पाक आहिनि, फ़रिश्ता ख़ुशबू शइ खे हासिलु कंदा आहिनि। बाक़ी जॾहिं बि अगरि मस्जिद में अचो त इन बदबू खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ज़ाइल करे अचो। अहिड़ी तरह कोई बंदो अगरि नसवार जो आदी आहे, सिगरेट जो कोई बंदो आदी आहे, त उहो छा करे? वज़ू फासिद न थींदो इन में। बाक़ी उन जेको वात जे अंदरि जेकी बूई आहे या अहिड़ी तरह जेकी बदबू आहे, उनखे चङी तरह ॿाहिरि जेको साफ़ु करे अचे।
साईं पेस्ट करे छे बुर्श करे छे छा बि करे छे बराबरि उन शइ खे जेको ज़ाइल करे छे। अगरि ईअं ई ईंदो त हे पसंदि हे अमल जेको आहे न हे इंतिहाई नापसंदि जेको अमल आहे, हे तमामु इंतिहाई नापसंदि अमल आहे। इन खां जेको तमामु सादी बचण जी कोशिशि कनि। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।